अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अॼु GS रहबर कमेटीअ जो सरबराही इजलास हो। रहबर सिंध साईं GMC जे फ़िक्र सां वाबस्ता जेके बि पार्टियूं आहिनि उन जा सरबराह आहिनि अॼु हिते मौजूदु आहिनि। लाड़काणे में कुझु ॾींहं पहिरियों जबर जे बुनियाद ते घरनि ऐं दरवाज़नि ते बीही माण्हुनि खां पुछो पए वियो त तव्हां मुस्लमान आहियो या न आहियो, कलमो भरियो। इन मामले ते असां इहो वाज़िह ऐलान कयोसीं त इहो कंहिंखे इख्तियार कोन्हे। दुनिया जो कानून को बि मज़हब या जंहिं मुल्क में हिते जूं मज़हबी धुरियूं रहनि थियूं उन मुल्क जो उहो आइन इजाज़ नथो ॾे त कंहिंजे ॿाह खां वठी कंहिं शहरी खां पुछो त तव्हां मुस्लमान आहियो या न आहियो। असां रवादार सिंध जा वारिस, असां रवादार सिंध जा शहरी इहो कीअं इजाज़ ॾींदासीं त को मज़हबी फोर्स ठाहे दरनि ते वञे ऐं पुछे त तव्हांजो दीन कहिड़ो आहे, तव्हां कलमो भरियो, तव्हां मुस्लमान आहियो या न आहियो। ख़ौफ़ ऐं जबर जो माहौल पैदा कनि। सिंध जी रवायतूं ऐं सिंध जी रवादारी इहा कंहिंखे इजाज़त नथी ॾे। तंहिं करे असां सिंध सभिनी मज़हबनि जो एहतराम ऐं मुहबत कंदड़ मुल्क आहे। साईं GMC त एसि ताईं चयो आहे त सरज़मीन सिंध सभिनी मज़हबनि जी माउ आहे। सिंध में या कंहिंखे इजाज़ नथा ॾेई सघूं त कोई हो चए त जबर जे बुनियाद ते तव्हां मुंहिंजो दीन क़बूल कयो या मुंहिंजे फ़िरक़े में शामिल थियो, इहा सिंध इजाज़ कंहिंखे न ॾींदी। तंहिं करे असां सॼी सिंध जे शऊर खे ख़राज पेश कयूं था त उन्हनि दलील इल्म सां गुफ़्तगू कई आहे ऐं सिंध जा माण्हू हिम्मत ऐं ॾाहप सां इन मज़हबी जुनूनीअ जे ख़िलाफ़ सीनो ताणे बीठा आहिनि। पर अॼु रहबर कमेटी हिन ॻाल्हि ते सिंध जे माण्हुनि सां मुखातिब आहे। साईं GMC जा पैरोकार त सिंध अंदरि हथरादू तरीक़े सां जॾहिं बि आइनी तरमीमुनि जी आड़ में सिंध जे वसीलनि, पैदावारी ऐं माली वसीलनि जी हमेशह आइनी तरमीमुनि जे आड़ में कोशिश कई वई आहे। मुल्क जे हुकुमराननि जॾहिं बि आइनूं आंदियूं आहिनि त आइनी तरमीमूं आंदियूं आहिनि त अवाम जा इख्तियार ख़तम थिया आहिनि, इंसानी आज़ादियूं ख़तम थियूं आहिनि, पर क़ौमुनि जा वसीला जबर जे बुनियाद ते फुरिया अथव। अॼु अगरि 28वीं तरमीम आणे तव्हां सिंध जे वजूद ऐं वसीलनि जी लुटमार कंदव ऐं असांजी वहदत ते वार कंदव त सॼी सिंध उन जे ख़िलाफ़ सरापा एहतजाज थींदी। मुआशी इख्तियार खसिया अथव, तेल, गैस, बिजली, दरिया, समुंड असांजी ज़मीनुनि ते धाड़ा हया अथव। ख़ुशहाल माण्हू मुहताज ऐं मफ़लूज आहिनि। पंजाब असांजे वसीलनि जी बेदर्दी सां लुटमार कई आहे, बिलख़ुसूस हिननि 20 सालनि में पीपुल्स पार्टी खे इक़्तिदार ते वेहारी। ही जबर जो निज़ाम आंदो अथनि त जमहूरियत ऐं आइनी तरमीमूं ऐं पार्लियामेंट जे आड़ में असांजो GAP जा वसीला खसियो ऐं हाणे बि खसण जी कोशिश कनि था। आसिफ ज़रदारी चए थो त इस्टेब्लिशमेंट खे मज़बूत कयूं था ऐं बिलावल गिलगित में बि चए थो त कराची खसियो था। पीपुल्स पार्टी बार्गेनिंग, ब्लैकमेलिंग जो धंधो कंदी आहे, सिंध खपाईंदी आहे। इहा पीपुल्स पार्टी जी तारीख़ रही आहे। उनजी असीं सॼे पीपुल्स पार्टी जे रवश, इक़्तिदार ऐं लुटमार जी मज़म्मत कयूं था त जबर जे बुनियाद ते पंजाब ऐं उनजे इदारनि सां गॾु बि असांजे लाइ तबाहियूं आणे थी। सिंध जा माण्हू तयारी कनि एहतजाज जी, हिकिड़े वॾे एहतजाज जी,
त जीअं सिंध जी वहदत वजूद वसीला ऐं पंहिंजे ईंदड़ नसुल खे ख़ुशहाल महफ़ूज़ ऐं आज़ाद सिंध ॾेई सघूं। साफ़ियो सिंध हज़ारनि सालनि खां वठी सिंधियुनि जो मुल्क रहियो आहे ऐं पख्तूनिस्तान केतिरे वक़्त खां वठी पख्तूननि जो मुल्क आहे। पंजाब केतिरे वक़्त खां वठी पंजाबियुनि जो मुल्क आहे। जहिड़े तरीक़े सां सऊदी अरब जे रवासिन ऐं हुकुमराननि ऐं मालिकनि जो इहो हक़ु आहे त दुनिया जे ॿियनि क़ौमुनि ऐं मुल्कनि जे माण्हुनि खे भली खणी उहे केॾा वॾा दीनदार आलिम हुजनि, उन्हनि खे मुक़ररु वक़्त खां वधीक मके ऐं मदीने में बि रहण न ॾींदा आहिनि। अहिड़े नमूने सां असां सिंधियुनि जो इहो हक़ु आहे। असां सिंध मां पंजाबी, पठान, बिहारी, बर्मी हर जेको धारियो माण्हू आहे उनखे हितां तरे कढण जा असांखे क़ानूनी तौर ते हक़ु आहे। इहा गैर इंसानी रवश न आहे, इहा इंसानी रवश आहे ऐं मज़हबाना रवश आहे। तंहिंजे करे इहे मुला हज़रात जेके चवनि था, इहे मौलवी हज़रात जेके चवनि था त असांखे मज़हब जे नाले में धारियो क़बूल आहे, असीं खे न ॿुधायूं था त मज़हब जे नाले में छा ॿुधायूं हिननि खे। हिननि जो वालिद साहब शहीद ख़ालिद मोहम्मद समूरो चयो जेकॾहिं कालाबाग डैम जो नालो मदीना बि को आहे डैम रखंदो, मको डैम रखंदो तॾहिं बि असां क़बूल न कंदासीं। आहिनि त उन जा पुट पर थोरो सोच जो मसइलो थी पियो आहे। सो जेकॾहिं इहे पठान, इहे पंजाबी, इहे बिहारी, इहे बर्मी पाण खे जेको आहे त कंहिं असांजे नबी जे औलाद जा जेको आहे पोयां सॾाइनि, पर तॾहिं बि सिंधरा उहे धारिया आहिनि। उन्हनि खे हर सूरत में हर हाल में सिंध छॾणी पवंदी ऐं सिंध मां उन्हनि खे हर सूरत में हर हाल में असां नेकाली ॾेई पोइ जेको आहे त साह पटींदासीं। ऐं सिंध हज़ारनि सालनि खां वठी जेको आहे मज़हबी रवादार वारे मुल्क जी सच में रहियो आहे। तव्हांखे यादि हूंदो त हिते जॾहिं हिते सिंध में हिकिड़ो बि मुस्लमान कोन हुयो, तॾहिं सिंध मां ग़ुलाम मुस्तफ़ा क़ासिमी तमामु वॾो आलिम आहे। पोइ सभिनी खे ख़बर आहे हिननि जो बि उस्तादु आहे, हुननि जे वालिद साहब जो बि उस्तादु आहे। ऐं इत्तिफ़ाक़नि इहा ॻाल्हि ख़ालिद मोहम्मद सूमर जे तरफ़ां जेको आहे चयल आहे, उन इहो ॿुधायो त हुज़ूर सलम जिन खे सिंध ॾांहुं थधी हीर जेको आहे त ईंदे महसूसु थींदी, सदाई थधी हीर तरफ़ मोह करे वेहंदो। हिते हिकिड़ो बि मुस्लमान कोन हुयो, पर छा हुई सिंध जी सुञाणप, सिंध जी शनाख़्त इहा हुई त सिंध इंसान आज़ादु रहियो ई कोन, हुयो ई कोन इंसान आज़ादु। ही जेके हाणे मज़हब जा जेके ठेकेदार आहिनि इहे इंसान आज़ार आहिनि, सिंध आज़ार आहिनि। तंहिंजे करे सिंध इन्हनि खे कंहिं बि सूरत में इन्हनि जी रवश खे, इन्हनि जी सोच खे क़बूल न कंदी। असां खुलेआम था चऊं त कंहिं बि माण्हू खे इहो हक़ु कोन्हे। अॼु ज़ाहिर थी वियो त तव्हां शक जे बुनियाद ते वञी उन्हनि जे घरनि में जेको आहे त दर ते बीह जेको आहे रड़ियूं कयूं ऐं पाॾा जेको आहे मोटा वॾा थुल्हा जानवर जेको आहे बीह उते तव्हां उन्हनि जे घरवारनि खे घटि ॻाल्हायो आहे। तव्हां छा था सम्झो त उन्हनि जे घरवारनि सां छा गुज़री हूंदी। अहिड़ी रवश सिंध कंहिं बि सूरत में क़बूल कोन कंदी। खेनि ख़बर घुरिजे त सिंध मज़हबी रवादार ज़रूरु आहे, पर पंहिंजे कंहिं बि सूरत में पंहिंजी शिनाख़्त खे हथां छॾण लाइ क़तई तयारु कोन्हे। महिरबानी। जी सिंध रबर कमेटी जे अॼोके इजलास में अवां सां ॻाल्हि ॿोल कई अथऊं, जंहिंजो लबलबाब हीअ आहे त सिंध सिंधियुनि जो वतन आहे। असांजो दरिया, असांजो समुंड, असांजा पैदावारी वसीला, असांजी मैदनियात, समूरा पैदावारी ज़रिया कंहिं बि नाले में कंहिं बि तरमीम जे वसीले खसण जो इख़्तियार कंहिंखे न आहे। ऐं सिंध तारीख़ी वतन आहे, उन जी वहदत सां हथचुरांद करण जो इख़्तियार कंहिंखे बि न ॾिबो। सिंध जे माण्हुनि पंहिंजे दरिया खे बचाइण जे लाइ
कैनालनि जे मामले ते जेका एॾी तारीख़ साज़ जदोजहद कई, हुकुमराननि खे उन मां सिखणु घुरिजे। ही नाक़ुबत अंदेश हुकुमरान ऐं हिन मुल्क जी इस्टेब्लिशमेंट जेका सम्झे थी त कराची खे पंहिंजे वफ़ाक़ी कंट्रोल में वठण सां सिंधियुनि खे कमज़ोर करे सघिजे थो, त इहा उन्हनि जी भुल आहे। सिंध जे माण्हुनि जीअं पंहिंजे दरिया खे बचाइण जे लाइ जदोजहद कई, तहरीक हलाई, कराची जे सुवाल ते उनखां बि वॾी तहरीक हलंदी। असां कंहिं बि हवाले सां, कंहिं बि सूरत में, कंहिं बि क़ीमत ते पंहिंजे वतन जी वैदानियत जे ख़िलाफ़ु, पंहिंजे वतन जी वहदत जे ख़िलाफ़ु, कराची खे वफ़ाक़ जे हवाले करण जे ख़िलाफ़ु आख़िरी हद ताईं वेंदासीं ऐं का बि कॉम्प्रोमाइज़ न कंदासीं। जेसि रहबर कमेटी सम्झे थी त असांजे वतन जा मुहाफ़िज़ आहियूं, असां पंहिंजी सिंध जा मुहाफ़िज़ आहियूं ऐं उन खे बचाइण जे लाइ आख़िरी हद ताईं जदोजहद कंदासीं। महिरबानी।